नाज़रीन, वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास थियो आहे, जंहिंमें कोरोना बाबति पाबंदियुनि ते सख़्तीअ सां अमल जी हिदायत कई वई। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा सूरत-हाल आहे? तफ़सीलात खां आगाह कजो। जी, मां तव्हांखे ॿुधायां त सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जे सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास थियो। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर कमिश्नर कराची ऐं IG पुलिस खे हिदायत कई त शहर कराची में शाम 6 वॻे खां पोइ जेको बि कारोबारी मर्कज़ आहिनि उनखे मुकमिल तौर ते बंदि कयो वञे ऐं यकीनी बणायो वञे त उहे 6 वॻे मुकमिल तौर ते बंदि कया वञनि। हुन खां अलावा सिंध जे वॾे वज़ीर इहा बि हिदायत कई त केर बि माण्हू गैर ज़रूरी घर खां न निकिरे, उन ते बि सख़्ती कई वञे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त मूंखे ख़बर पई आहे त ट्यूशन सेंटर हली रहिया आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते बंदि करे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे जेके ट्यूशन सेंटर हलनि था। जुमे जे ॾींहुं अहिड़ी सूरत हाल आहे कोरोना जी त जुमे जे ॾींहुं ॿीहर मां उन कोरोना जो पंहिंजो जाइज़ो वठी ऐं वधीक जेके क़दम अगरि सभु खणणा पिया त खणंदुसि। हिन सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो त जेके स्टेक होल्डर आहिनि ऐं महबूब हराम बि अचे पियो त उते आलमनि सां, स्टेक होल्डर सां ऐं सियासी पार्टियुनि सां ॻाल्हायो वञे। उनजे लाइ वज़ीर सईद मुराद अली शाह 3 सूबाई वज़ीरनि ते हिकु कमेटी क़ाइमु कई आहे जेका सैयद नासिर शाह, मुर्तज़ा वहाब, आमिर शाह जे बदल आहे, जेका स्टेक होल्डर सां ॻाल्हाईंदी, जेके कारोबारी माण्हू आहिनि उन्हनि खे मुकमिल तौर ते कारोबार बंदि करण जे हवाले सां राज़ी कंदी ऐं सियासी अॻुवाननि सां, सियासी पार्टियुनि सां ऐं मज़हबी आलमनि सां ॻाल्हाए करे उन्हनि खे मुतमिन कंदी त हिन कोरोना जी जेका सूरत हाल आहे उहा इंतहाई ख़तरनाक आहे, गणती जोगी आहे। उन ते SOP ते अमल कयो वञे त जीअं कोरोना ते वापतो आणे सघिजे। जी, तफ़सील ॾियण जे लाइ गुलशन अवां जी महिरबानी।